दोस्तों अज जी नई अपडेट में सभी पीरी प्यारनि खे खुश आमदीद। दोस्तों अज रिव्यू करण वारा आहियूं पंजाबी ड्रामो पंजाबी जी नई अपडेट ज़बरदस्त अची चुकी है जेका तव्हां सां शेयर करण वारा आहियूं। दोस्तों पंजाबी ड्रामे में एक ॻाल्हि क्लियर थी चुकी है जैमें मीर सिजावल खान रहीम इन्हनि जो गठ जोड़ होंदो हिकिड़े ड्रामे में, मतलब ही टई एक धुर हूंदा ऐं इन्हनि जी दुश्मनी भी होंदी ऐं होॾां मूसा होंदो ऐं वरी होॾां जेको आहे दोस्तों ॿिया काफ़ी अदाकार जी अहमद अली शेख भी है, उन सां गॾोगॾु मज्जू लाड़ है ऐं जफ़र जिसकानी साहब है, मतलब सभी अदाकार ख़ासि करे इरफान शेख के हिते वॾेरे जो किरदार ॾिनो वियो आहे ऐं मूसा के ऐं मुंहिंजे ख़्याल में सजावल खान के यानी हजन तिवणे के साइड हीरो जो किरदार आहे। बाक़ी जेकी तस्वीरूं अची रहियूं आहिनि ऐं मेकिंग पिक्चर अची रहिया आहिनि, इन हवाले सां ही ड्रामो दोस्तों 1 नंबर लॻे पियो। जी हाँ दोस्तों, ही ड्रामो 1 नंबर है। ही ड्रामो कामयाब ड्रामो है। पंजाबी ड्रामो सभी दोस्तों जा रिकॉर्ड तोड़न वारो है। इन में छो त सीन ॾिसण सां ही तव्हां सम्झी विया हूंदव त हिन में को मज़ाक न आहे। ज़ाहिद सिद्दीकी साहब भी इन में सुठो किरदार अदा कंदो। अज़ीज़ कंबरानी, गज़ला एंजल ऐं होॾां जेको आहे अहमद अली शेख, टोटल इन जा किरदार हाई लेवल जा। असगर चौधरी साहब जो भी किरदार ज़बरदस्त ॾेखारियो पियो वञे ऐं उन्हनि दोस्तनि खे मां ॿुधाईंदो साफ़ क्लियर करे। काफ़ी दोस्त कमेंट कर रहे हैं दादा ही केसी ताईं ड्रामो अची वेंदो। दादा कम से कम 1.5 महीनो तव्हांखे महीनो 1.5 महीनो इंतज़ार करिणो आहे। हाणे घणो टाइम न आहे बचो, तमामु जल्द ही ड्रामो तव्हां असांजे ॾाढो अचण वारो आहे।